अस्सलाम वालेकुम ज़ाहिद हियर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा जीअं त कल्ह पाण DNA पढ़ियोसीं, अॼु पाण RNA पढ़ंदासीं। ठीकु आहे। ठीकु आहे। RNA छा आहे? हाणे DNA पाण कल्ह पढ़ी आयासीं त डी ऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड। ठीकु आहे, उन जो फुल फॉर्म। RNA जो फुल फॉर्म छा आहे? राइबो न्यूक्लिक एसिड। ठीकु आहे, इहा शइ यादि रखी छॾियो। R फॉर राइबो, ठीक है, N फॉर न्यूक्लिक, A फॉर एसिड। ठीक है, राइबो न्यूक्लिक एसिड RNA। हाँ DNA RNA में कहिड़ो फ़र्क़ु आहे, हिनखे थोरो सम्झो। हाँ जीअं पाण DNA में पढ़ी आयासीं त DNA जेको आहे सो चेन ऑफ केमिकल जेके न्यूक्लाइड्स आहिनि उन ते इहो मुश्तमिल हूंदो आहे। त RNA बि सेम शइ आहे, चेन ऑफ कंपाउंड जंहिंखे पाण न्यूक्लाइड्स चऊं था, उन ते मुश्तमिल हूंदो आहे। हाणे पाण उन में पढ़ियासीं त हर जेको न्यूक्लाइड्स हूंदो आहे उहो जेको आहे सो छांजो ठहियलु हूंदो आहे? हिन में RNA में शुगर मॉलिक्यूल जो। ठीकु आहे, लिखी छॾियूं था ॿीहर जीअं तव्हां सम्झण लाइ आसानी थिए। लाइक DNA, RNA consist of chain of compounds। हाँ, ये कहिड़ा कंपाउंड्स आहिनि? केमिकल कंपाउंड्स। ठीक है, केमिकल कंपाउंड्स कॉल्ड न्यूक्लियोटाइड्स। ठीक आहे, त चेन ऑफ कंपाउंड्स हूंदा आहिनि जंहिंखे पाण न्यूक्लाइड्स चवंदा आहियूं, उन ते RNA मुश्तमिल हूंदो आहे। DNA बि उन ते मुश्तमिल आहे, RNA बि उन ते मुश्तमिल आहे। हाणे इहे जेके न्यूक्लाइड्स हूंदा आहिनि, इहे छांजा ठहियलु हूंदा आहिनि? ही न्यूक्लाइड्स मेडअप ऑफ, हिकु हूंदा आहिनि हिन जे अंदरि शुगर मॉलिक्यूल जंहिंखे पाण राइबोस चवंदा आहियूं। ठीकु आहे, त हिन इहे जेको आहे सो राइबोस जा ठहियलु हूंदा आहिनि जेके शुगर मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं हिन जे अंदरि फॉस्फेट ग्रुप हूंदो आहे हिकिड़ो। ठीकु आहे, ऐं इहो हर फॉस्फेट ग्रुप जेको आहे सो अलॻि जेको आहे सो नाइट्रोजन जेको आहे सो हिन जे अंदरि हूंदी आहे, या नाइट्रोजन कंपाउंड हूंदो आहे जंहिंखे पाण बेस चऊं था। ठीकु आहे, कंटेनिंग बेस। ठीक है, तो इन में नाइट्रोजन कंटेनिंग कंपाउंड्स, सॉरी कंपाउंड्स कॉल्ड बेस, उनके पाण बेस चऊं था। ठीक है, तो इन में जेको आहे सो हिकु त हिन इहे जेको आहे सो न्यूक्लाइड्स जेको आहे सो RNA में जेको आहे सो राइबोस जा ठहियलु हूंदा आहिनि, उहे शुगर मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि। ऐं ॿियो हुन जे अंदरि फॉस्फेट ग्रुप हूंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं उन में हर जेको फॉस्फेट ग्रुप आहे उहो डिफरेंट नाइट्रोजन उन जे अंदरि हूंदा आहिनि कंपाउंड जंहिंखे पाण बेस चऊं था। ठीकु आहे, हाणे इहे जेके 4 बेस हूंदा आहिनि, हाँ इहे जेके 4 बेस हूंदा आहिनि जा, इहे एडिनाइन हूंदा आहिनि, गायनाइन हूंदा आहिनि, यूरासिल एंड साइटोसाइन। ठीकु आहे, एडिनाइन ऐं ॿियो हूंदो आहे हिन जे अंदरि गायनाइन, थायामाइन न हूंदो आहे हिन में, थायामाइन जी जॻह ते यूरासिल हूंदो आहे, साइटोसाइन हूंदो आहे। ठीकु आहे, एडिनाइन। ठीकु आहे, एडिनाइन खां पोइ अचे थो ग्वानाइन। इन स्पेलिंग ॾिसी छॾिजो ग्वानाइन जी, आई थिंक त इहा ई आहे, GUANINE। उन खां अलावा यूरासिल एंड साइटोसाइन। ठीकु आहे, त हीअ जेको आहे सो 4 बेस हूंदा आहिनि RNA जे अंदरि। DNA जे अंदरि पाण पढ़ियोसीं त यूरासिल जे जॻह ते कहिड़ो हुयो? थायामाइन हुयो। ठीकु आहे, 8GC यूनिट्स जीअं पाण पढ़ी आया हुआसीं, हिन जे लाइ फार्मूलो त उहो यादि रखी छॾियो। 8
GC यूनिवर्सिटी, ठीकु आहे। हीअ जेको आहे फॉर्मूलो यादि रखी छॾियो, छाजे लाइ हिन यादि करण लाइ जेके 4 बेस हूंदा आहिनि। DNA में कहिड़ा हूंदा आहिनि? 8 GC मतिलबु एडिनाइन थायमाइन गॾु हूंदा आहिनि, गुआनिन एंड साइटोसाइन गॾु हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे हिन में जेको आहे RNA में छा हूंदो आहे? यूनिवर्सिटी स्टैंड फॉर यूरासिल, ठीकु आहे। हाणे हिते छा हूंदो? एडिनाइन, गुआनिन एंड यूरासिल एंड साइटोसाइन, ठीकु आहे। त इहे 4 बेस हिन में अलॻि हूंदा आहिनि, हुन में जेको आहे यूरासिल जी जॻह ते सिर्फ़ु थायमाइन हूंदा आहिनि। हाणे उहो कॾहिं कॾहिं इहो बि पुछंदो आहे त भाउ यूरासिल जी जॻह ते यूरासिल छा में हूंदो आहे? RNA में हूंदो आहे या DNA में हूंदो आहे, या थायमाइन छा में हूंदो आहे? RNA में हूंदो आहे या DNA में हूंदो आहे? इहा शइ तव्हांखे कंफ्यूज़ न करे। त यूरासिल जेको हूंदो आहे उहो थायमाइन जी जॻह ते RNA में हूंदो आहे, राइबोन्यूक्लिक एसिड में, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो टाइप्स ऑफ RNA। त RNA जा घणा टाइप्स आहिनि? ठीकु आहे। हाणे RNA खे जेकॾहिं पाण ॾिसूं, पाण अॻु में पढ़ी आहियूं त बाबा हिकु राइबोसोमल RNA हूंदो आहे, उन खां अलावा मैसेंजर RNA हूंदो आहे, उन खां अलावा ट्रांसफर RNA हूंदो आहे, ठीकु आहे, जंहिंखे पाण अॻु में पढ़ी आयासीं rRNA नंबर 1 rRNA। हाणे हीअ जेकी R आई आहे स्टैंड फॉर राइबोसोमल, ठीकु आहे, RNA। हाँ, राइबोसोमल RNA जो छा हूंदो आहे फंक्शन? राइबोसोमल RNA इहा हिकिड़ी साइट हूंदी आहे जेकी प्रोटीन जेका आहे सिंथेसाइज़ कंदी आहे सॼनि लिविंग जेकी बि बॉडीज़ आहिनि, लिविंग बॉडीज़, उन जे अंदरि छा थी करे? इहा प्रोटीन खे सिंथेसाइज़ करे थी। इट इज़ अ साइट फॉर प्रोटीन synthesizes in लिविंग सेल। असल में लिखण थोड़ी मुश्किल थी, छो त मोबाइल ये स्टैंड आहे साम्हूं, त हेॾो ॾेखार थींदो आहे, ठीकु आहे। त हाणे इहा छा आहे? RNA छा आहे? इहा हिकिड़ी जेको आहे सो साइट आहे, एॾी जॻह आहे जिथे लिविंग बॉडीज़ में लिविंग सेल्स जेके हूंदा आहिनि, लिविंग बॉडीज़ जेके लिविंग सेल्स हूंदा आहिनि, उन जे अंदरि प्रोटीन खे सिंथेसाइज़ कंदी आहे, प्रोड्यूस कंदी आहे, ठीकु आहे। हाणे इहा राइबोसोमल RNA छा थी करे? इहा मैकेनिज़म ॾींदी आहे, या RNA खे डिकोड कंदी आहे, जेके अमाइनो एसिड हूंदा आहिनि। अमाइनो एसिड जेको आहे सो बेस आहे छाजो? प्रोटीन जो। त बेसिकली हिन में इहा शइ तव्हां यादि रखो त RNA छा आहे, जेको MCQs ईंदो आहे, इट इज़ अ साइट फॉर प्रोटीन सिंथेसाइज़िस इन लिविंग सेल्स, ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे सो rRNA खां अचे थो पोइ मैसेंजर RNA, जंहिंखे पाण mRNA चऊं था, ठीकु आहे, मैसेंजर RNA। हाणे हिन जो कमु छा हूंदो आहे? हे मतिलबु ख़तो किताबत जेकी मैसेंजर हूंदो आहे, जीअं पुॼे ईंदो आहे टपाल घर में, उहो हे कमु कंदो आहे। हाणे हे छा थो करे त इहे जेके डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड हूंदी आहे, जंहिंखे पाण DNA चऊं था, उन में इंस्ट्रक्शन्स हूंदियूं आहिनि, ठीकु आहे न, त प्रोटीन खे कीअं क्रिएट कजे। उहो पोइ मैसेंजर RNA छा थो करे? ट्रांसपोर्ट करे, त उहे जेको आहे सो इंस्ट्रक्शन फ्रॉम DNA टू न्यूक्लियस, ठीकु आहे। त DNA जेको न्यूक्लियस हूंदो आहे, उन खां साइटोप्लाज़म में उन इंस्ट्रक्शन खे ट्रांसफ़र कंदो आहे, ठीकु आहे। टू ट्रांसफ़र DNA instructions from nucleus to साइटोप्लाज़म, ठीकु आहे। त हीअ छा थो करे? DNA खां साइटोप्लाज़म में जेको आहे सो उनखे ट्रांसफ़र करे थो, या उनजी मैसेंजर में छा थो करे? उनखे जेको आहे सो DNA जेको इंस्ट्रक्शन्स ॾिए थो, उनखे खणी वञे थो किथां? न्यूक्लियस खां, DNA जो जेको न्यूक्लियस आहे उन खां साइटोप्लाज़म में। इहो इन जो कमु आहे, ठीकु आहे। हाणे हिते छा थींदो आहे त उहो जेको mRNA हूंदो आहे, उहो सेल जो जेको राइबोसोम हूंदो आहे, उन सां वञी करे अटैच थींदो आहे, ठीकु आहे। हाणे इन में जेको आहे सो छा थींदो आहे त उहे जेके इंस्ट्रक्शन्स हूंदियूं आहिनि, उनखे जेको आहे सो कोड्स जेके हूंदा आहिनि, इन जे अंदरि जेके सीक्रेट इंस्ट्रक्शन्स हूंदियूं आहिनि, मतिलबु जेके माउ पीउ खां जेको ॿारनि में जेको आहे सो कन्वर्ट थींदियूं आहिनि DNA जे थ्रू, उनखे छा चयो वेंदो आहे? उनखे कोडॉन चयो वेंदो आहे। इन में एतिरो डिटेल वञी ज़रूरत न आहे, बसि एतिरो तव्हां सम्झो ॾियो, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो tRNA। हे T नंढी लिखबी अथव, tRNA, ठीकु आहे। tRNA जो छा आहे? ट्रांसफ़र
RNA, ठीकु आहे। हाणे हे छा थो करे त ही कैरी करे थो छा के जेके बि इंडिविजुअल अमाइनो एसिड्स हूंदियूं आहिनि, मतिलबु जेके प्रोटीन्स हूंदियूं आहिनि, उनखे जेको आहे सो mRNA राइबोसोम कॉम्प्लेक्स में हे ट्रांसफ़र करे थो, कैरी करे थो। इट कैरीज़ इंडिविजुअल मतिलबु हर हिक जो अलॻि अलॻि, ठीकु आहे, अलॻि अलॻि जेके हूंदा आहिनि अमाइनो एसिड्स साॻियो ई प्रोटीन, बिल्कुलु बेसिस जेके हूंदी आहे अमाइनो एसिड पाण में चवंदा आहियूं, टू दी mRNA राइबोसोम कॉम्प्लेक्स, ठीकु आहे। हिन में इहे शइ यादि रखिजो त जेके राइबोसोम कॉम्प्लेक्स हूंदा आहिनि उन ॾे जेको आहे सो इंडिविजुअल जो जेको आहे इंस्ट्रक्शन खे कैरी कंदो आहे mRNA, ठीकु आहे, ट्रांसफ़र कंदो आहे, ठीकु आहे। हिन जो बेसिकली मक़सदु इहो आहे त हिक खां ॿी शइ ॾे ट्रांसफ़र करणु, त इहो हिन जो मेन फंक्शन आहे, ठीकु आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण हिन खे हाणे वधीक ॾिसूं त बाबा जेको आहे सो या हिन खे वन पेपर जे पॉइंट ऑफ व्यू सां अञा वधीक ॾिसूं त DNA ऐं RNA में मेन डिफरेंस कहिड़ो आहे, ठीकु आहे। या तव्हां सम्झो हीअ समरी थी वञे DNA एंड RNA, ठीकु आहे। हाणे समरी जेकॾहिं पाण ॾिसूं त हिन में नंबर 1 जेको अचे थो त DNA स्टैंड फॉर डीऑक्सी न्यूक्लिक एसिड, तव्हांखे ख़बर आहे, ॿुधाइण जी ज़रूरत न आहे या लिखण जी ज़रूरत न आहे। RNA स्टैंड फॉर राइबो न्यूक्लिक एसिड, ठीकु आहे। हाणे DNA में छा हूंदी आहे, डीऑक्सी राइबोस शुगर हूंदी आहे, इट हैज़ डीऑक्सी राइबो राइबो मुंहिंजे ख़्याल में ईअं स्पेल आहे, डीऑक्सी राइबोस शुगर, ठीकु आहे। त DNA में डीऑक्सी राइबोस शुगर आहे, ठीकु आहे। हाणे हे RNA आहे त हे जॾहिं शुरू ई जेको आहे हिन राइबोस सां थिए त हे राइबोस शुगर हूंदी हिन में, अंडरस्टूड ॻाल्हि आहे। हीअ लिखण जो इन करे लिखूं था त हिन में डबल स्टैंडर्ड जेको हूंदो आहे मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि, लॉन्ग चेन हूंदी आहे न्यूक्लाइड्स में, ठीकु आहे। इहा मेन शइ आहे। ऐं हुन में जेको आहे सो हुन में छा हूंदी आहे, सिंगल स्ट्रैंडेड हूंदी आहे, ठीकु आहे। हिन में सिंगल, बाक़ी साॻी शइ आहे, ठीकु आहे। सिंगल हूंदी आहे ऐं ॿियो हीअ शॉर्टर हूंदी आहे, ही लॉन्गर हूंदी आहे, ही फ़र्क़ु यादि रखी छॾियो, सही आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण ॾिसूं त बाबा DNA RNA में ॿियो कहिड़ो फ़र्क़ु आहे, हा ॿियो जेको आहे सो हिन जे अंदरि 8GC, ठीकु आहे। हिन में पाण टे बॉन्ड पढ़ी आयासीं, हाइड्रोजन बॉन्ड तव्हांखे यादि हूंदा, हिन जे अंदरि 2 हूंदा आहिनि, ठीकु आहे। त A फॉर एडिनाइन, T फॉर थायमाइन, G फॉर गुआनिन, C फॉर साइटोसाइन। ऐं हिन जे अंदरि छा हूंदो आहे, हिन जे अंदरि थायमाइन जी जॻह ते छा हूंदो आहे, यूरासिल हूंदो आहे, ठीकु आहे। इहे शइ तव्हां हिन में यादि रखी छॾियो। त हिन में छा हूंदो आहे, AU एंड GC। AU मतिलबु एडिनाइन यूरासिल एंड GU मतिलबु गुआनिन एंड साइटोसाइन। AU जे अंदरि बि हे 2 हाइड्रोजन बॉन्ड हूंदा आहिनि, हे जेको आहे हिन में 3 हाइड्रोजन बॉन्ड हूंदा आहिनि, मतिलबु त इहे ग्रेटर देन AU। GC जेकी आहे ग्रेटर देन AU, ठीकु आहे। ऐं हिन जो फार्मूलो तव्हांखे मां यादि ॿुधायो, 8GC इहो यादि रखी छॾियो। इन खां पोइ तव्हांखे अचे विसंदी न, ठीकु आहे। DNA जेको आहे सो छा थो करे, इहे प्रिपेयर करे थो इन्हनि जी पंहिंजियूं ई कॉपीज़, ठीकु आहे। इहो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे रेप्लिकेशन जो, उन में इहो जेको आहे सो पंहिंजी कॉपीज़ रेप्लिकेट आहे, जेको मां तव्हांखे ॿुधायुमि त इहो पंहिंजी कॉपीज़ खे ठाहींदो आहे DNA। RNA छा थो करे त इहो प्रिपेयर करे थो कॉपीज़ ऑफ mRNA, ठीकु आहे। ऐं उनखे छा थो करे, प्रोसेस करे पोइ ट्रांसक्रिप्शन करे थो, उनखे ट्रांसपोर्ट करे थो, सही आहे। उन खां पोइ DNA जेको आहे सो जेनेटिक मटीरियल हूंदो आहे, सभु बि जेके यूक्रेटिक सेल्स हूंदा आहिनि उनजो DNA मटीरियल हूंदो आहे, इहा शइ यादि रखी छॾियो। जेके बि यूक्रेटिक हूंदा आहिनि उन सभिनि जा जीअं यूक्रेटीज़ तव्हां सम्झो, उन सभिनि जा जेको आहे सो DNA मटीरियल खे छा थो करे, जेनेटिक मटीरियल खे DNA हूंदो आहे, DNA पाण उन जी जेनेटिक मटीरियल खे DNA चवंदा। तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे सो DNA मतिलबु हूंदो आहे जेको जेनेटिक मटीरियल खे कंटेन कंदो आहे। RNA छा आहे, इहो जेनेटिक मटीरियल जेको हूंदो आहे बैक्टीरिया या वायरस जो, उनखे कंटेन कंदो आहे।
सही आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण में ॾिसूं त ॿियो कहिड़ो फ़र्क़ु अचे थो। हा, DNA जेको आहे उहो प्रेज़ेंट हूंदो आहे न्यूक्लियस में, मेन जेको हिन जो MCQs निकिरंदो आहे, ठीकु आहे। RNA जेको आहे उहो छा में प्रेज़ेंट हूंदो आहे, साइटोप्लाज़म ऐं न्यूक्लियस ॿिन्हिनि में हूंदो आहे। सही आहे। असर हुन जी डेट्स तव्हां वटि यादि रखी छॾियो। बाक़ी हे हिन जी मेन डिफरेंसिस आहिनि जेके ईंदा आहिनि पेपरनि में, इहे तव्हां यादि करियो। इंशाल्लाह तव्हांखे RNA ऐं DNA में को एतिरी ॾुखियाई न ईंदी। बसि हिन में बेसिकली जेकी शइ हूंदी इहा तव्हां यादि रखी छॾियो त बाबा जेके बेसिस आहिनि हुन में जेको आहे सो 80 मतिलबु 8GC, ठीकु आहे। हुन में जेको आहे सो T जी थायमाइन जी जाइ छा आहे, यूरासिल आहे RNA में, ठीकु आहे। बाक़ी हे छा में हूंदो आहे, न्यूक्लियस में हूंदो आहे। हे छा में हूंदो आहे, न्यूक्लियस एंड साइटोप्लाज़म। साइटोप्लाज़म मां तव्हांखे ॿुधायो त जेकी प्लाज़्मा मेम्ब्रेन खां वठी करे न्यूक्लियस जे अंदरि जेकी बि शइ ईंदी आहे सेल जे अंदरि, उहो साइटोप्लाज़म में हूंदो आहे। सही आहे। त इहे मेन डिफरेंसिस आहिनि हिन जे अंदरि। हे जेको आहे ॾिसो डबल हिन में हूंदो आहे स्टैंडर्ड जेको आहे सो लॉन्ग चेन हूंदी आहे, हिन में शॉर्ट सिंगल स्टैंडर्ड शॉर्टर जेको आहे सो चेन हूंदी आहे, मॉलिक्यूल चेन हूंदी आहे, ठीकु आहे। इहे मेन आहिनि। हिन में डीऑक्सी, छो त नाले मां ई ज़ाहिर थिए थो डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड, त मतिलबु हिन में डीऑक्सी राइबोस शुगर हूंदी, हिन में राइबोस शुगर हूंदी। सही आहे। बाक़ी डेट्स त हाणे यादि रखी छॾियो। इंशाल्लाह हे तव्हांजो क्लियर थी वेंदो। अल्लाह हाफ़िज़।